कराची में बिलाल कॉलोनी पुलिस की अहम कार्रवाई। इंतहाई संगीन वारदातुनि में मुलविस 4 ॾोहारियुनि खे गिरफ्तार करण की दावा। गिरफ्तार जवाबदार कराची समेत सिंध में सवे वारदातुनि में मुलविस हुजण जो इंकशाफ। एसएस न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श खासकेली मूजिब बिलाल कॉलोनी पुलिस जो चवणु आहे त जवाबदार तेल के गोदामनि, ज़ेवरनि के दुकाननि ऐं पेट्रोल पंपनि ते वारदातूं कंदा हुआ। जवाबदार 100 खां वधीक वारदातुनि में मुलविस आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि में लियाकत उर्फ कश्मीरी उर्फ उस्ताद, शहजाद याकूब उर्फ बंगाली, फरहान उर्फ कासाई शामिल आहिनि। पुलिस मूजिब जांच दौरान जवाबदारनि ॿुधायो त हुननि 2020 में मलीर सऊदाबाद ज्वेलर्स की दुकान ते फुर दौरान 4 करोड़नि जा ज़ेवर फुरिया, जॾहिं त 8 महीना अॻु न्यू कराची सराफा बाज़ार मां 30 लखनि जा ज़ेवर फुरे विया हुआ। हुननि औरंगी टाउन मां 20 लख रुपयनि जा ज़ेवर फुर करण जो एतराफ़ पिणु कयो आहे। पुलिस मूजिब गिरफ्तार जवाबदार लियाकत उर्फ कश्मीरी कराची में ताला तोड़ गैंग जो सरबराह आहे। गिरफ्तार जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे।